दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अचण वारे एपिसोड जी कहानी छा वेंदी छा न थींदी सॼी अपडेट ॾींदासीं तव्हांखे हिन नंढड़े वीडियो में। अॼु रिव्यू कंदासीं सीरियल ड्रामा पापनगर। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा अगरि तव्हां सब्सक्राइब न कई वेठा हो त, छो त हर नए ड्रामे जी अपडेट सभु खां पहिरियां तव्हांखे असांजे यूट्यूब चैनल ते मिलंदी रहंदी। हलूं था जी अपडेट जी तरफ़। तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा। दोस्तों राबेल जे पोयां जेको मतिलबु पुठियां पइजी चुको आहे बलाज खान अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त अञा हीउ वधीक तंग कंदो रहंदो बार बार राबेल खे। लेकिन उन खे ख़बर आहे त राबेल खे पंहिंजे निकाह में आणण जे लाइ मिठल जे मथां जेको थोरो कयो आहे उहो थोरे जे ज़रिए मिठल खे क़ाबू कंदो हाणे अॻिते, ऐं कीअं बि करे जो रिश्तो वठंदो ऐं वठण जी कोशिशि कंदो। लेकिन इन जे रिश्ते जे विच में अची वेंदो मल्हार ऐं बलाज खान खे राबेल जो रिश्तो वठणु न ॾींदो। बहरहाल मिठल खे कमज़ोर करे वेंदो बलाज खान, लेकिन राबेल बि इन शइ जे ख़िलाफ़ु हूंदी ऐं बलाज खान पंहिंजो ज़ोर पूरो लॻाईंदो कहिड़े बि तरीक़े सां त राबेल सां शादी कयां। बहरहाल अचण वारा एपिसोड हिकु बहितरीनु ऐं ज़बरदस्त थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।